झंडूमरी में करबला जे शहीदनि जी यादि में 8 मुहर्रम आराम जो मरकज़ी जुलूस दरगाह सैयद उस्मान शाह तां एडवोकेट सैयद मीरल शाह जी अॻुवाणी में बरामद कयो वियो। इंतिहाई अहसास करार ॾिनल जुलूस जी डिप्टी कमिश्नर टनोलायर एसएसपी पारां इंतिज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते एसएसपी टनोलायर सैयद सलीम शाह, डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा लगारी ऐं जुलूस जे बानी सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको रूट आहे दरगाह खां निकिरंदो आहे, हिते मजलिसगाह आहे, हिते हुते ईंदो आहे, पोइ हिन में सबील हलंदी आहे। हिन में जेके ज़ुल्जनाह आहिनि, अलम पाक आहिनि, सेजूं ऐं ताबूत आहिनि, उहे आहिनि मौला हुसैन असलाह जी यादि में, शहीद करबला जी यादि में निकिरंदा आहिनि ऐं उहो असां मल्हाईंदा आहियूं। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया आहिनि। अॼु वारो इहो हसास जुलूस आहे जंहिंमें 200 जे क़रीब जेका नफ़री तैनात आहे। हिते 2 SDPO साहिबान आहिनि, उन खां अलावा मुख़्तलिफ़ SHOs आहिनि जेके पंहिंजी सिक्योरिटी इंतज़ाम ॾेई रहिया आहिनि। उन खां अलावा वॉलंटियर्स बि आहिनि ऐं रेंजर्स ऐं पाकिस्तान आर्मी जेको आहे रिज़र्व में मौजूदु आहिनि। ऐं अलहमदिल्ला हेसि ताईं जेको आहे सो तमामु जुलूस मजालिस वग़ैरह पीसफुल कंडक्ट थिया आहिनि। उमेद था कयूं त अॻिते बि पीसफुल कंडक्ट थींदो। टंडोलिया डिस्ट्रिक्ट में पहिरें मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं हर साल जी तरह हिन साल भी तमामु सुठा इंतज़ाम कोशिशि कया आहिनि त थी सघनि, जंहिंमें असां तालके वाइज़ ते सभु असिस्टेंट कमिश्नर्स खे ज़िम्मेदारी लॻाई त उहे बि उन्हनि खे विज़िट कनि ऐं उन्हनि इंतज़ामात खे चेक कनि। ऐं अलहमदिल्ला असां पाण बि इन्हनि खे विज़िट कयोसीं, ॾिठोसीं। ऐं हितां जा जेके तमामु असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, जेके तमामु उलमा इकराम जेके बि असां हिन इंतज़ामात खे ॾिसनि था ऐं ऑर्गेनाइज़ कनि था, उहे पाण मुतमइन आहिनि। नाज़रीन, इंतिज़ामिया जुलूस जी अॻुवाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। कैमरामैन असर अब्बास मिर्ज़े सां गॾु अली मिर्ज़ा, सन टीवी न्यूज़, झंडू।